दोस्तों अज असांजे महफ़िल में सिंध जा सब स्टार मौजूद आहिनि। गंबट में अमीर नारे जे साहब जी दावत हुई, उन ते ही सॼी संगत असां वटि जो पहुतल आहे गंबट में। चाचो जीअल असां शुरूआत कंदासीं, हे तव्हां ॾिसो था। हाली फ़िलहाल तव्हांखे मंज़र ॾेखारे वञो, पोइ शुरूआत दोस्तनि खां कंदासीं। शुरूआत कंदासीं ॾाढा विरही खां। ॾाढा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ॾाढा जो गंबट अची तव्हां कीअं था महसूसु कयो? तमामु सुठी ख़ुशी थी आहे, छो त सभु वॾा दोस्त, बुज़ुर्ग दोस्त, सभु प्यारा दोस्त ॿाहिरि पाण में गॾु आहियूं। काज़ी साहब सां तमामु वॾे टाइम खां पोइ कचहरी थी आहे ऐं सभिनी दोस्तनि सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। वॾी महिरबानी दादा। काई साहब तव्हां ही सॼी संगत जो अदा अमीर जी दावत ते आई आहे, तव्हांजे शहर गंबट सॼी संगत तक़रीबन सॼी सिंध मां दोस्त आया आहिनि, तव्हां कीअं था महसूसु कयो? मां तमामु घणी ख़ुशी थो महसूसु कयां जो अॼु ही मुंहिंजा ग़रीब प्यारा भाइर दोस्त ऐं वॾे अरसे खां बाद असांजे हिन तरह ते आया आहिनि। मां निहायत घणी ख़ुशी महसूसु कयां। इहो थो सम्झां त अॼु मुंहिंजे लाइ ईद जो सुभाणे। वॾी महिरबानी काश साहब, वॾी महिरबानी। सां गॾु सदर बिरोही साहब। सदर बिरोही साहब, तव्हां गंबट कीअं था महसूसु कयो? वॾी महिरबानी। असां सां गॾु सिंध जो बहितरीनु अदाकार पंहिंजो बाज़बान जो लश्कर खान ऐं राज रानी जो कुंदर खान, मीरा जो फ़कीर ऐं मुख़्तलिफ़ किरदार असां ज़िंदगीअ तमामु घणा कया। उसा तव्हां जो गंबट में आया हो, उसा कुझु तव्हां कमेंट्स दोस्तनि खे कुझु ॿुधायो, असांजे दोस्तनि खे ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे। असांजे दोस्त राज रानी में जेको तव्हांजो कमदार हुयो, कमदार जानू तव्हां सां गॾु वेठो आहे, उन कारी ॾाढ़ी तव्हांजी बि हिनजी बि अॼु ॿई बचियूं ॾाढियूं आहिनि ऐं अच्छा ई कपिड़ा पाता अथव। जी जरा कमदार ये बात तव्हांजो महिरबानी करे कलर था करायो करे अचो था कयो। बहरहाल असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। भाउ पीरे ख़ुशीअ में जेको आहे सभु शामिलु थिया आहिनि। प्री प्यारा सभु दोस्त असां वटि मौजूदु आहिनि। इन खां वधीक असां लाइ ख़ुशी कहिड़ी थींदी? तव्हां भाउरनि जा लख तोरा जो असां वटि तव्हां कदम भरे पहुता। महिरबानी भाउरनि जी, वॾी महिरबानी। ज़फ़र खोखर साहब सां गॾु ज़फ़र साहब, तव्हां कुझु कमु राय कुझु? गंबट जी धरती असांजे लाइ मोहबत जी धरती आहे। जॾहिं बि आहियूं प्यार पाबो मोकंदड़ चेहरा, तव्हां जहिड़ा ख़ूबसूरत काज़ी जहिड़ा वज़नदार शख़्सियतूं। पर मूंखे परेशानी न आहे, तव्हां उन को तासुर फटो जी बिल भरणो आहे। दादा साहब, तव्हां कुझु चवणु चाहींदो? सर साईं माशाअल्लाह ॾाढी ख़ुशी थी, सभु दोस्त गॾु थिया आहिनि ऐं काज़ी साहब मिड़ई गाइब हूंदो आहे, पर अॼु हिन दफ़े असां सां गॾु आहे। इहा घणी ख़ुशी थी आहे, इहा घणी ख़ुशी थी आहे। महिरबानी, वॾी महिरबानी। अदा असगर टावरी साहब घोटकी का कई आहे। अदा तव्हां असुल में साईं जेके शादात कोट में टावरी शाख आहे, उहा असां टावरनि जी हुई। उहो असांजे ग़रीब मंसी आया, उन्हनि खे असां ॾिनीसीं। फ़ख्रु जहिड़ी ॻाल्हि आहे। महिरबानी अॼु दोस्तनि सां गॾु वेठा आहियूं, इहा बि ॾाढी ख़ुशी थी आहे। महिरबानी लख लाख जावेद साहब। असांजो साईं जावेद साहब। जावेद साहब, तव्हां कुझु ॿ लफ़्ज़ सर? सर गंबट अची तव्हां छा था महसूसु? असां सां गॾु फयाज़, रमज़ान, दाद मोहम्मद। फयाज़ तव्हां ॿ लफ़्ज़ भला? फयाज़ हिन वक़्तु माशाअल्लाह उस्ताद गुल मुनीर खे माना टावरी शाख मां हिसो न मिलियो। काज़ी साहब उस्ताद गुल मुनीर खे टावरी शाख मां हिसो न मिलियो, अञा त मूंसां कावड़ियल आहे। वॾी महिरबानी। और रमज़ान तव्हां कुझु? महिरबानी। दादमान तव्हां कुझु? महिरबानी जो सभु हिन महिल गॾु थिया हुए नहायत शुक्रगुज़ार आहियूं जो असां जहिड़े माण्हुनि सां मुल्क जे लाइ बीठा आहिनि, वेठा आहिनि। महिरबानी सभु। असां सां गॾु चाचो जीअल आहे ऐं चाचे जूं मोहबतूं सदाईं असां गॾु हूंदियूं आहिनि ऐं हर महफ़िल में गॾु हूंदा आहियूं। चाचा तव्हां कुझु ॿ लफ़्ज़? असांखे ॾाढो प्यार मिलियो आहे ऐं हिन महफ़िल में ॾाढा सुहिणा माण्हू आहिनि। पोइ ख़बर न आहे त केॾी महिल सोच में चुप करे था वञनि, वरी केॾी महिल आहे सॼो जेको टाइम साईं जावेद साहब खे जेको साईं ॾाढो असांजो
साईं असांजो जिगर असांजी जान असांजो साईं साईं असांजो हे बि सभु साईं खोखर साहब मां तव्हांजो ख़ातिम पुराणो कर्ज़ाई मां वीडियो में थो चवां असां चाचे जी मोहबतुनि जा प्यार सां बाबू जा कर्ज़ी आहियूं अहिड़ियूं शख़्सियतूं तोहफ़े तौरु मिलंदियूं आहिनि असांजी नेकी जो सिलो आहे मुमताज़। बिल्कुलु बिल्कुलु वॾी महिरबानी चाचा वॾी महिरबानी। मुनीर साहब तव्हां कुझु अजमेर जी दावत ते गंबट कई आहे उहो फांसी दावत खां इलाही परे खां आया आहियो। अमीर असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे हुनजे बचड़नि जी ख़ुशी हुई अलाह सी सभिनी दोस्तनि खे आबाद रखे ख़ुशि रखे। गंबट ईंदा रहंदा आहियूं सदाईं। अमीर जी दावत हुई स्पेशली पर हूअं ई असां ईंदा आहियूं घणो ऐं असांजो यार मुमताज़ ख़ासि कयली उहो चवंदो आहे त गंबट जी चांहि माना पी बि न आहे खाए बि आहे चांहि हाणे खाऊं था। वॾी महिरबानी अदा बिल्कुलु बिल्कुलु वाह मुमताज़ ख़ासगिल साहब तव्हां बि पंहिंजो फन मुज़ाहिरो करे सघो था। हीअ असांजा सभु सिंध जा स्टार तव्हां असां ॾिठी मुलाक़ात कई ऐं तव्हां पंहिंजो वीचार ॿुधाया त असां गंबट जी छा महसूसु कयो। असांजी पंहिंजी जेके बि कचहरियूं दोस्तनि जूं ऐं उन्हनि दोस्तनि कयूं तव्हांखे सो वॾी महिरबानी तव्हांजी लख राय का मोहबतूं साथ सलामत सिंध सलामत पाकिस्तान ज़िंदाबाद।